हाणे बाबा नंद महाराज वट कोई नथो चए त नंद घर श्री कृष्ण भयो, नंद घर गोविंद भयो, न सब ता चवन नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की। सब पंहिंजा घर खुला छॾिया आहिनि, कंहिं घर ते न तालो आ न कुंडी आ, सब जा सब पूरी गोकुल उमड़ी घुमड़ी अची नंद बाबा वट पहुती आ। नगर भोज हले तो रोज तो हले ऐं 24 घंटा तो हले, सब खाइन पीअन मौज मस्ती भक्ति था कनि पिया। ऐं जेके अचनि था याचक बणिजी वञनि था दाता बणिजी, अचनि था वठण जे लाइ आ वञनि था त संभाले नथा सघनि, पोइ ॾींदा था वञनि, बाटींदा था वञनि। चओ हरे राम। इन तरह सां नंद बाबा 9 लख गायूं दान कयूं। विप्रदेव ब्राह्मण महात्मा आया, पूजन अर्चन करायूं, श्री कृष्ण भगवान जो स्वस्ति वाचन कयूं, त 53 कई पहाड़ दान कयूं। 53 पहाड़ कीअं हूंदा आहिनि कि 2 माण्हू ॿियनि विच में पहाड़ हुजे त हिक ॿिए खे ॾिसी न सघनि, एतिरो वॾो पहाड़, 7-8 फुटे जो लंबो, 3-4 फुट चौड़ो, कि निहारे बि न सघे हिक तरफ़ जेको माण्हू बीठो हुजे ॿिए तरफ़। हिक तिर जो बि महत्व हूंदो आहे। अहिड़े तिरनि जा पहाड़ दान कया नंद बाबा। चओ हरे राम।